रस्तो हुजे जेको अख्तियार कजे ऐं इंसाफ़ वठिजे। उन खां पोइ असां सभु साइलेंट थी वियासीं। पर रिसेंटली तव्हां ॾिठो त कुझु ॾींहं पहिरियां हिकिड़े जज ते जेका हुन ते पाण ते गुज़री उहा बीही हुन पाण ॿुधाई त असांखे कहिड़े तरीक़े जूं ऑफर्स कयूं वियूं, असां ते केतिरो प्रेशर विधो वियो ऐं असां सां कहिड़ा कहिड़ा मामलात कया विया त हिकिड़ो दफ़ो असां को बि एक्शन न वठूं त तव्हांखे एॾी वॾी पोस्टुनि सां एॾी वॾी मराद सां एॾी वॾी फैसिलिटीज़ सां नवाज़ियो वेंदो। ऐं तव्हां पाण ॾिठो त हिकिड़े जस्टिस सुप्रीम कोर्ट जे जस्टिस बीही उहा आप बीती बि ॿुधाई त मूंसां कहिड़ा कहिड़ा मामला थिया, मूंखे कहिड़ियूं कहिड़ियूं ऑफर्स रहियूं। पर इवन उहे सेशन जज सां बि कहिड़ा कहिड़ा मामला थिया। लिहाज़ा इन स्टेटमेंट खां पोइ फैमिली अॻिते आई ऐं फैमिली चयो त हाणे त हर शइ खुलियल आहे, असां नथा चऊं। पर जेको तव्हां पाण था चओ पिया, जेका तव्हां ते पाण ते गुज़री आहे, जहिड़े हालात में तव्हां असांजे इन केस खे डिस्पोज़ कयो आहे, इहा ॻाल्हि हाणे लिकियल न आहे।